अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान महराज हबीब। पंजाब में नंढी चूंड थियणी आहे। आचर ॾियारे ते थींदड़ नंढी चूंड जे लाइ इलेक्शन कैंपेन जारी आहे। पीटीआई ऐं नून लीग पारां भरपूर कैंपेन हलाई वई आहे, जंहिंमें पीटीआई तरफ़ां पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान मुख़्तलिफ़ शहरनि में जलसा कया आहिनि, जॾहिं त मरियम नवाज़ पिणु मैदान ते लथल आहे। मजमूई तौर ते मुसलसल इल्ज़ामनि वारी सियासत ॿिन्ही पासनि खां थींदे नज़र अचे पई, पर इलेक्शन खां अॻु ई पीटीआई पारां अहिड़ो नैरेटिव क़ाइमु करण जी कोशिश कई वई आहे त अगरि पीटीआई खे शिकस्त मिली त उन खां पोइ पीटीआई एहतिजाजनि जो रस्तो वठंदी। इमरान ख़ान पारां मिस्टर एक्स ऐं मिस्टर वाई जो ज़िक्र मुख़्तलिफ़ जलसनि में पिणु कयो पियो वञे, जॾहिं त उन सां गॾोगॾु इमरान ख़ान मुसलसल इहो तासुर बि ॾियण जी कोशिश करे पियो त एस्टेब्लिशमेंट हुकूमत सां गॾु आहे। ॿिए पासे पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं काल्ह जेको मामिलो साम्हूं आयो सुप्रीम कोर्ट जे तफ़सीली फ़ैसिले में, जंहिंखां पोइ वफ़ाक़ी हुकूमत पारां आर्टिकल 6 लागू करण बाबति कार्रवाई जो हिन वक़्तु सोचे पई। काल्ह उन बाबति राणा सनाउल्लाह पारां बि ॿुधायो वियो। अॼु काबीना जे इजलास में बि इहो मामिलो गौर हेठि आयो आहे। हिन वक़्तु इमरान ख़ान मुसलसल इन मामले ते तनक़ीद करे पियो ऐं मुसलसल इहो तासुर ॾिए पियो त जेको हुन सां गॾु नाहे दरअसल उहो ख़राबु आहे ऐं मुसलसल इमरान ख़ान जी इन क़िस्म जी सियासत असांखे गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां नज़र अचे पई। हीअ जेके चूंडूं हूंदियूं उन्हनि जा नतीजा कहिड़ा इम्कानी तौर ते निकिरी सघनि था, उन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। उन सां गॾोगॾु पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं इमरान ख़ान जी जेका हिन वक़्तु मजमूई तौर ते सियासत आहे उन बाबति बि मूंखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार शाहीन कुरैशी साहब। शाहीन साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी मेराज। शाहीन साहब बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। सबसे पहले तो मुझे बताइएगा, जो इंतखाबात हो रहे हैं और ज़ाहिर कैंपेन जारी है, दोनों इतराफ से हम देख रहे हैं मुसलसल खान साहब एक नैरेटिव बनाने की इस दफ़ा कोशिश कर रहे हैं। इलेक्शन से पहले ही अगर उनको शिकस्त हुई तो फिर एहतजाज होगा, और उन्होंने ये भी ऐलान किया है पीटीआई की जानिब से कि टाइगर फोर्स भी पोलिंग स्टेशंस पर मौजूद होगी। आप किस तरह से देख रहे हैं जो सूरत हाल पंजाब में बन रही है? देखिए, पंजाब के अंदर जो ज़िमनी इलेक्शन हो रहे हैं उसके अंदर इमरान खान 4.25 साल की नाकाम इक़्तिसादी पॉलिसी, खारजा पॉलिसी, बेरोजगारियां, महंगाइयां होने के हक़ाइक़ के बावजूद उनको सियासी तौर पर नून लीग या मरियम नवाज पंजाब में काउंटर नहीं कर सके, उनको ब्लेम नहीं कर सके, उन्हें जवाबदेही नहीं कर सके, बल्कि वो आज सियासी तौर पर इनिशिएटिव लेकर इन पर हमलावर हो रहे हैं और पीडीएम पे भी हमलावर होते हैं, लेकिन बिलखसूस जो है नून लीग पर हो रहे हैं। तो कमाल हो रहा है कि सुप्रीम कोर्ट भी जो है वो बैरूनी साजिश के बयानिए को गलत करार दे देती है, लेकिन इमरान खान जो है हर चीज को इसलिए रगे देते हैं और बेमैनी कर देते हैं कि वहां मरियम के तराने चल रहे हैं और नून लीग ने कोई सियासी नैरेटिव नहीं दिया और उसका क्रेडिट शेर को लेते हैं। अगर शेर चाहता तो शेर जो है अकेला अदम एतमाद की तहरीक नहीं कर सकता था। ये आउटकम है एक जमहूरी सियासी अमल का। लेकिन जो इलेक्शन होने जा रहा है उसके अंदर आप यकीन कीजिए कि जो सूरत हाल है वो कोई इतनी ये नहीं है कि जी पंजाब नवाज शरीफ है या इतनी ज्यादा जो है सियासी जमातें जो हैं उनका वोट जो है मिलेगा और 4.25 साल की महंगाई का फैक्टर जो है वो इमरान जो अदम एतमाद से पहले कहा जा रहा था, ऐसा बिल्कुल नहीं है। फवाद चौधरी जो है वो जो है एस्टेब्लिशमेंट के मुंह को खून लगने और फौज और जर्नल के एक कमरे में बैठ के बातें करने की भी सारा कुछ कर रहे हैं। वो सियासत कर रहे हैं, उन्होंने एक सियासी फजा बना दी है। वो आज़ादी की बात कर रहे हैं, वो अमेरिका की बात कर रहे हैं। उन्होंने पाकिस्तान का मतलब क्या, उन्होंने उस सेगमेंट को, उस तबके को भी छेड़ दिया है जो कभी पीएनए के दौर में या आईजीआई के दौर में होता था। सवाल यह है कि नून लीग ने किसको कैटर किया है। मैं ये समझता हूं कि डेमोक्रेटिक फोर्सेस ने यहाँ पर इसको एक जमहूरी इलेक्शन जो है एक फाशिस्ट साबिक हुक्मरान के खिलाफ कैंपेन नहीं बनाई, और दूसरी जानिब भी यही हो रहा है कि वो इस्टेब्लिशमेंट और अदलिया और जजों के अलायंस को जिक्र तो करते हैं, लेकिन दूसरी जानिब वो
اس طرح کی بات کر رہے ہیں کہ آئیے آپ جو ہے نیوٹرل نہ رہیں، نیوٹرل ہونا اچھی بات نہیں ہے، اور وہ ویل ڈیل کرنا چاہتے ہیں، اور اسی طرح کی شیخ رشید لائن دے رہے ہیں. تو کہنے کا، اور تیسری ایک بہت بڑی حقیقت ہے کہ جو یعنی کہ جرنیلوں اور ججوں کے الائنس کی بات کرنے پر کوئی آئی ایس پی آر کی وضاحت نہیں آئی. ایون آصف زرداری نے ایک ہلکا سا بیان دیا تھا، اسی دن اس کی وضاحت آ گئی تھی. تو جو سیاسی مبصرین ہیں تمام حقائق پر نظر رکھے ہوئے ہیں. پنجاب کا الیکشن جو ہے وہ بہت مینی خیز ہو چکا ہے اور غیر سیاسی اچھا، انداز اس میں نون لیگ شاہین لڑا ہے. صاحب تھوڑا سا مریم یہ کی بتائیے گا، جو سیاست ہے، جو آپ ذکر کر رہے ہیں، ظاہر ہے اگر پوری صورتحال کو دیکھا جائے جب سے خان صاحب کا اقتدار گیا اور اس کے بعد کی جو ہم نے پوری ایک صورتحال دیکھی، اس میں ہمیں مسلسل یہ تاثر خان صاحب دیتے ہوئے نظر آ رہے ہیں کہ اسٹیبلشمنٹ نیوٹرل اس لیے نہ رہے کہ جیسے ان کی پہلے مدد ہوئی تھی اسی طرح کی مدد اب بھی ہو. اور دوسرا یہ بھی بتائیے گا، جو فیکٹر ہم نے 2018 کے الیکشن میں دیکھا تھا پنجاب کے اندر ٹی ایل پی کی صورت میں، اور جو مذہبی ووٹ تھا وہ جو ایک ڈویژن ہمیں نظر آئی تھی اور جس کے بعد ظاہر پی ٹی آئی کو اس کا ایڈج ملا، اس وقت اس کی کیا صورتحال ہے؟ دیکھیے جی، ٹی ایل پی کا فیکٹر ضرور ہے. کئی کانسٹیٹوئنسیز کا اس کے اندر لاہور سمیت ذکر کیا جا سکتا ہے، جھنگ میں کیا جا سکتا ہے. بٹ سوال یہ ہے کہ وہ 5 کا 7 یا 10,000 بھی اگر ووٹ آتا ہے، لیکن اس کو بھی کیپٹلائز کرنے کے لیے عمران خان کوشش کر رہے ہیں کہ پاکستان کا مطلب کیا، لا الہ الا اللہ تک جا رہے ہیں. ٹھیک ہے نا، ایک ماڈرن جو ہے سیاستدان کا وہ بھی کر رہے ہیں، اور ٹی ایل پی کے فیکٹر کو بھی جو ہے نیوٹرل کرنے کی کوشش کر رہے ہیں. جبکہ ایک اور ٹرینڈ جو ہے نظر آ رہا ہے کہ جو نون لیگ اور پی ٹی آئی سے بالکل بیزار ہو چکے ہیں لوگ، ان کا بھی ٹرینڈ اور رد عمل جو ہے ٹی ایل پی کو ووٹ دینے کی طرف نظر آتا ہے. تو جہاں یہ لگتا ہے مختلف جگہوں پہ کہ بھئی وہاں پہ 5-7 ہزار ووٹ جو ہے وہ ڈیسائیڈ ہوگا، اور وہ 5-7 ہزار ووٹ تو ڈیفینیٹلی جو ہے ٹی ایل پی لے گی. لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ مریم نواز ایک سیاسی کمپین بنانے میں ناکام ہوئی ہیں. عمران خان نے ایک اتنی کمزور پوزیشن ان کی 4.25 سال کی، اس کو انہوں نے کنورٹ کر کے ایک اوفینسو پوزیشن میں لا کھڑا کیا ہے. اور وہ شیر اور نواز شریف اور موٹر وے اور ان کے ترانے بج رہے ہیں، اور مریم میں وہ ڈائنامزم نہیں ہے، وہ پولیٹیکل بائٹ نہیں ہے کہ جو ایک الیکشن کے دھارے کو جو ہے مؤثر بدلے. لہذا نیک ٹو نیک ہوں گی بہت ساری کانسٹیٹوئنسیز، اور آپ یہ نہیں کہہ سکتے کہ کوئی اتنا سمپل ہوگا، کیونکہ آپ یہ دیکھیں کہ یہ بھی نہیں کیا جا رہا کہ وہ ایک جو ہے اتحاد کی حکومت کا ذکر کریں. وہ کریڈٹ لیتی ہیں کہ نواز شریف نے لندن میں بیٹھ کر جو ہے عمران کو گھر بھیج دیا. تو ظاہر ہے ایسے میں پیپلز پارٹی کے لیے نمبر 1 تو مشکل تھا ساتھ دینا. لیکن جب ان کا بالکل کوئی ذکر نہیں کیا جا رہا تو 2 حلقے آئیڈینٹیفائی ہوئے جہاں پیپلز پارٹی والے کھل کر آئے ہیں. ایک جھنگ میں فیصل صالح حیات، اس لیے کہ وہاں پر جو ہے سیکٹیرین میٹر ہے، اور ایک جو ہے برادری کی بنیاد پر مہرین راجہ پنڈی کے ایک حلقے میں ان کے سٹیج پر آئی ہیں. باقی جو ہے موبلائز کرنے میں ناکام ہوئی ہیں نون لیگ. اور مریم کا جو انداز ہے وہ بہت زیادہ سمارٹ پولیٹیکل انداز نہیں ہے کہ اتنی ڈیفینسو پوزیشن پہ کیا جا سکتا تھا عمران خان کو کہ بھئی سپریم کورٹ بھی ان کے خلاف جا رہی ہے، اور ان کے پاس کوئی نیریٹو نہیں تھا. جس طرح آج وہ کہہ رہی تھی کہ کہاں ہے آپ کا پنجاب میں الیکشن ہو رہے ہیں، کہاں ہے آپ کا بزار. تو اٹ از ٹو لیٹ. اور میں سمجھتا ہوں کہ اچھا، اس کی ایک وجہ شاہین صاحب، جو ہم نے پوری صورتحال کو دیکھا ہے، اگر سپریم کورٹ سے حق میں فیصلہ آ جائے تو الگ بیانیہ ہوتا ہے، اس کو قبول کر لیا جاتا ہے، خلاف آ جائے تو اس پر مختلف باتیں ہوتی ہیں. جیسے ذکر کیا آپ نے کل فواد چودھری کی سٹیٹمنٹ کا، وہی ہم نے اسٹیبلشمنٹ کے حوالے سے بھی دیکھا ہے، اور اسی طرح کا رد عمل ہم دیکھ رہے ہیں میڈیا کے حوالے سے بھی، الیکشن کمیشن کے بھی حوالے سے.
ایک یہ مسلسل ہمیں سلسلہ نظر آ رہا ہے، جب مشکل فیصلوں کا وقت تھا اور کرنے تھے تو اس وقت ظاہر حکومت آ گئی، اب چیزیں جب نارمل ہوں گی اور آگے جائیں گی تو پھر ظاہر اس حکومت پر تنقید ہوگی مہنگائی کی صورت میں اور دوسرے جو معاملات سامنے آ رہے ہیں، تو کیا ہو بھی رہی ہے. یہ تاثر اس کو آپ رد کریں گے کہ ری لانچنگ دراصل ہو رہی ہے؟ ہم نے دیکھا اگر کوئی صحافی گرفتار ہوتا ہے 20 سے 23 کیس ہیں تو عید سے پہلے وہ رہا ہو جاتا ہے، جو رہنما گرفتار ہوتے ہیں تو ان کو پھر کس طرح سے وہ باہر آ جاتے ہیں، تو ایک یہ تاثر جو موجود ہے، کیا آپ سمجھتے ہیں کہ یہ درست ہے؟ نہیں، جب مریم نواز یہ کہتی ہیں اور رانا ثناء اللہ جو وزیر داخلہ ہیں کہ ہمیں گرفتاری کی اجازت نہیں ہے ورنہ میں پکڑ لوں، تو کہنے کا مطلب ہے کہ جب آپ کہتے ہیں توشہ خانہ لٹ گیا، گوگی خان صاحبہ جو ہیں جو بھی ہیں وہ انہوں نے یہ کر لیا اور وہ فرنٹ مین بشرا بی بی کی تھیں، آپ سامنے حقائق کیا لے کے آئے ہیں؟ آپ نے 3 ماہ میں عوام الناس کو کس طرح سے دکھایا کہ بھئی یہ فیکٹس ہیں، یہ چیز ہے، اور کچھ بھی نہیں دکھایا سوائے کہ وہ مریم جو ہے گوگی اور وہ جی پیک یا سی پیک کا جو ہے ایک غیر سیاسی سا انداز کر رہے ہیں. ان کو کرپشن کے اندر نہیں بتایا گیا کہ ان کے دور میں کرپشن ہوئی ہے، اور وہ الٹا آج بھی اوفینسو کر رہے ہیں کہ جو 1100 جو ہے ارب ہے وہ انہوں نے کر کے، ان کا مقصد یہی تھا کہ نیب کو انڈو کر دیں اور اپنے کیس بچا لیں، اور وہ ایک سیاسی اوفینسو سیاسی حملہ جو ہے مؤثر طریقے سے عمران کا جاری ہے. اکیلی مریم بی بی نہیں کر سکتی تھی، پی ڈی ایم کہیں متحرک نہیں کر سکی، نون لیگ پنجاب میں انہیں کرنا چاہیے تھا، اس کی وجہ سے یہ کمپٹیشن جو ہے نیک ٹو نیک بن گیا ہے. اس کے اندر کسی طرف سے بھی کوئی سرپرائز آ سکتی ہے، اور اس کی مین وجہ یہ ہے کہ نون لیگ اور پی ڈی ایم سیاسی جو ہے کوئی بیانیہ نہیں بنا سکے. اس کی ایک اور وجہ ہو سکتی ہے کہ پیپلز پارٹی بالکل سائلنٹ ویٹ اینڈ سی پہ ہے، چونکہ انہوں نے پنجاب میں جو اپنی پوزیشن ری گین کرنی تھی ان کو انکریج نہیں کیا گیا، تو لہذا وہ دیکھ رہے ہیں کہ آپ اپنی آزادی سے جو کرنا چاہ رہے ہیں کر لیں، کیونکہ کل کو پہ ان کی نظر ہے، آج پہ پیپلز پارٹی کی نظر نہیں ہے. اچھا، اب اس میں شاہین صاحب پوری صورتحال میں جو ہم نے دیکھا ہے، ظاہر جیسے ذکر ہوا خان صاحب جو بات کر رہے ہیں اور فواد چودھری صاحب کا بھی آپ نے ذکر کیا، وہ بار بار کہہ رہے ہیں کہ نیوٹرل آپ کیوں ہو. اب ظاہر وہ اب یہی تاثر اس سے مل رہا ہے کہ اسی طرح کی سپورٹ ان کو چاہیے جو پہلے حاصل تھی. تو کیا آپ سمجھتے ہیں کہ اس وقت اسٹیبلشمنٹ واقعی نیوٹرل ہے، اور اس کے نیوٹرل ہونے کی ایک وجہ یہ بھی ہے کیونکہ ملک کی صورتحال اس حد تک پہنچ چکی تھی کہ ان کو نیوٹرل ہونا تھا، پھر جب معاملات ان کے حق میں آئیں گے تو پھر سے وہ کسی نہ کسی کا ساتھ دیں گے؟ دیکھیے جی، میرا تجزیہ تو ایک تسلسل کے ساتھ یہ ہے کہ نیوٹرل کوئی نہیں ہوتا، یہ سارے سچویشنل پریشرز ہوتے ہیں. پاکستان کی اسٹیبلشمنٹ نہ اتنے اقتصادی دباؤ سہ سکتی تھی اور نہ اتنا انٹرنیشنل اسٹیبلشمنٹ سے ڈسکنیکٹ افورڈ کر سکتی تھی. اور کیسے نیوٹرل ہو سکتی ہے اسٹیبلشمنٹ تو فاتح ہے، فاتح جلال آباد کے بعد فاتح پاکستان پالیٹکس ہے کہ اگر وہ چاہیں تو عمران ان کا ہے، وہ چاہیں تو شہباز شریف ان کا ہے. تو آج میں سمجھتا ہوں کہ اسٹیبلشمنٹ سپلٹ مینڈیٹ چاہیں گی، اور اس کے لیے وہ اپنے پتے لگا چکے ہیں کہ کچھ پارٹیوں کو صوبوں تک محدود کر دیا گیا ہے، اور اس طرح ان کا جوڑ توڑ، ان کو اکٹھے بٹھانا، اکٹھے کرنا. کیونکہ سوال یہ ہو رہا ہے کہ اگر اسٹیبلشمنٹ نیوٹرل ہوتی تو پرویز الہی تو دعا کر چکے تھے آصف زرداری صاحب سے ملاقات کے بعد، اور ان کو بہت عرصہ ہو چکا ہوتا کہ وہ چیف منسٹر بنے ہوتے. وہ کون سا فیکٹر تھا کہ رات کی مبارکباد کے بعد پرویز الہی صاحب بدک گئے اور انہوں نے اپوزٹ سٹانس لے لیا، اور اس کی کمپلیکیشن سب کے سامنے ہیں، اور انہوں نے چیف منسٹری کو اپنے سے دور بھی کیا. وہ کون سا فیکٹر تھا؟
ज़ाहिर है तो फिर वो मैं नहीं अब समझता देखना है कि कोई इस इलेक्शन एब्सोल्यूट में क्या न्यूट्रल की नताइज कोई निकलते हैं डेफिनेशन और है। फिर उनका फैसला दुरुस्त साबित होता है या नहीं होता। बहुत शुक्रिया आपका शाहीन कुरैशी साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। पंजाब में नंढी चूंड थियणी आहे जंहिंजे लाइ मुक़ाबिलो थियणो आहे पीटीआई मुस्लिम लीग नून में। ॾिसणो इहो आहे त हमज़ा शहबाज़ वॾे वज़ीर तौरु वधीक रही सघे थो या पीटीआई खे कामयाबी मिले थी। पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं मुआशी सूरत हाल बाबति। हिते वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो, असां सां गॾु रहो। वेलकम बैक नाज़रीन। काल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पेट्रोल डीज़ल जी क़ीमतुनि में घटिताई जो ऐलान कयो ऐं उन वक़्तु शहबाज शरीफ़ पारां इहो ॿुधायो वियो त उन्हनि जी हुकूमत अचण सां जेका मुआशी सूरत हाल उहा बहितर न हुई, छो त जेका गुज़िरियल हुकूमत हुई उन IMF जे मुआहिदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई हुई, जंहिंजे करे आलमी मार्केट में तेल जूं क़ीमतूं वधण सबबि बि पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करणो पियो ऐं जॾहिं पेट्रोल जी क़ीमत घटि थी आहे त हू उनखे घटि कनि था। मजमूई तौर ते ₹18 ऐं कुझु पैसा पेट्रोल जी क़ीमत खे घटायो वियो आहे। उन सां गॾोगॾु काल्ह ई हिकु ॿी अहम ख़बर साम्हूं आई IMF सां मुआहिदे बाबति, जंहिंमें पाकिस्तान खे $1 अरब 17 करोड़ मिलंदा। उन सां गॾोगॾु इहो पिणु IMF पारां मुतालबो कयो वियो आहे पाकिस्तान खां त जेका बजट ॾिनी वई आहे उन ते अमल दरामद कयो वञे। उन सां गॾोगॾु इहो पिणु चयो वियो आहे त घटि में घटि सूबनि जो ख़सारो हुजणु घुरिजे, उनखे महदूद करण जे लाइ बि यकीन IMF खे ॾियारायो वियो आहे। जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक आहे, ख़ासि तौर ते महांगाई जे हवाले सां ऐं उन्हनि माण्हुनि जे हवाले सां जेके सिर्फ़ु ॿिनि वेलनि जी मानी ताईं महदूद आहिनि। हाणे हीउ जेको मामिलो हिन वक़्तु साम्हूं अचे पियो, IMF खां पैसा मिलण खां पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि खां बि पाकिस्तान खे कर्ज़ु मिलंदो, उन बाबति बि ख़बरूं कुझु ॾींहंनि में अची सघनि थियूं ऐं उन सां गॾोगॾु डॉलर बि स्टेबल थियण जो इम्कानु आहे जीअं ई पैसा ईंदा उन बाद। त छा इहा जेका सॼी सूरत हाल असांखे नज़र आई आहे ख़ासि तौर ते इन्फ्लेशन जी सूरत में, त उहो हेठें तबिके ताईं ऐं ग़रीब माण्हू ताईं पासान थींदो या महांगाई ईअं ई रहंदी, उन ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे मुआशी माहिरनि मोहतरम जनाब इंजीनियर MA जब्बार मेमन साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी सर प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। सभ खां पहिरियां त इहो ॿुधाए जो काल्ह शहबाज शरीफ़ ऐलान कयो आहे, अमां सम्झो पिया हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे ज़ाहिर पेट्रोलियम लेवी GST उन खां अलावा जेका प्रोडक्शन सर्विसिस ॿियूं शयूं मिलाए करे जेको इंटरनेशनल मार्केट में हिन वक़्तु पेट्रोल जो अघु आहे उहो इहा ई इजाज़त ॾिए पियो हुकूमत खे त एतिरा रुपया ई घटि कजे या इन खां वधीक घटि करण जो ऑप्शन बि मौजूदु हो। ॾिसो, हुकूमत पाकिस्तान जेको आहे सो जॾहिं पेट्रोलियम प्राइसिस वधाया हा त उन जे पोयां जेको उसूल हो उहो इहो हो त जेका ख़रीदारीअ जी क़ीमत आहे उहा ई विकिरे जी क़ीमत हुअणु खपे। इन खे चइबो आहे त कॉस्ट ऑफ परचेज़ ऐं कॉस्ट ऑफ सेल्स में फ़र्क़ु न हुअणु खपे। इहो IMF जो मुतालबो अॼु जो न आहे, बल्कि IMF जो मुतालबो हर उन शइ जे बारे में आहे त हुकूमत जेतिरे में जेका शइ ख़रीद करे वेठी ऐं उन खे जेकॾहिं विकिरे में ऑयल जे सूरत में ॾिए थी, रिफाइंड पेट्रोलियम जे सूरत में ॾिए थी, डीज़ल में ॾिए थी, पावर सेक्टर जे हवाले सां न फ़क़ति बेस टैरिफ बल्कि मंथली एडजस्टमेंट, क्वार्टरली एडजस्टमेंट, सभिनी खे उन ई मुताबिक़ जेको आहे सो उनखे एडजस्ट कंदी रहे। इहो जेको स्टाफ लेवल एग्रीमेंट आहे उन जा जेके 4 शयूं साम्हूं आयूं आहिनि उन्हनि मां हिकिड़ो हिसो इहो आहे। पाकिस्तान जी हुकूमत जेका आहे सा 17% GST खे फ़िलहाल परे रखियो वेठी आहे। लेवी में तव्हांखे यादि हूंदो त लेवीज़ जेके आहिनि से मणियूं वयूं हुयूं, अञा बि जेका आहे सा प्रोविज़न इन सेल्स टैक्स जी हूंदी ऐं उहा प्रोविज़न न रखण जे करे तव्हांखे यादि हूंदो त जेको पहिरियों जेको एस्टिमेटेड रेवेन्यू कलेक्शन आहे उन में 441 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो आंदो पियो हो। सुपर टैक्सिस जे सूरत में 10%, कारपोरेट इंक्लूडिंग 39% ताईं खणी वञणु, त इहो जेको आहे सो IMF सां ज़रूरु इन सिलसिले में ॻाल्हि ॿोल थी हूंदी त असां इन जेको आहे सो ऑयल प्राइज़िस जे मद में जेके टैक्सिस आहिनि उनखे असां न वठणु हिन वक़्तु असांजे सियासी हिकिड़ो हिकमत अमली चइजे या असां ते प्रेशर आम माण्हुनि जो जेको एडवर्स आहे हुकूमत हलाइण में उहो घटिबो। मुंहिंजे ख़्याल में IMF ज़रूरु इन ते एग्री कयो हूंदो त जेतिरा बि लाथ अचे उन खे तव्हां ओतिरे हद ताईं एडजस्ट कयो। हाणे जेको बि ऑयल प्राइज़िस में जेका इंक्रीमेंटल ऐं डिक्रीमेंटल वैल्यूज़ आहिनि उन जे हिसाब सां पहिरीं जेका हिकिड़ी डिक्रीमेंटल वैल्यू हुई उन मुताबिक़ त थियो,
अॼु जॾहिं 94 ते बची बीठो आहे त अञा वधीक इन में गुंजाइश आहे जेकॾहिं असां इन उसूल ते रहूं त ऐं IMF जी उन में असां सां सम्झ गॾु हले त जीअं जीअं जेको आहे सो क्रूड में हेठि ईंदो उहा असां इमीडिएटली इहो रिलीफ माण्हुनि खे ॾींदासीं। जेकॾहिं इहा हिकमत अमली हिन हुकूमत इख़्तियार रखी ऐं ऑयल प्राइज़िस जेके आहिनि से लो थियणु शुरू थिया त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हिन हुकूमत खे कुझु सियासी इस्तेकाम जे मद में मुंहिंजो ख़्याल आहे कुझु हिननि खे जेका आहे सहकार मिलंदी। हाणे इन ॻाल्हि खां जंहिंसां असां अॻिते हली ॾिसूं इंटरनेशनल ग्लोबल सिनारियो में त हिन वक़्तु ऑयल प्राइज़िस जी डिमांड जेका आहे उहा घटी आहे। ऑयल प्राइज़िस जी डिमांड घटी आहे जॾहिं त रशियन ऑयल जेको आहे उन जी प्रोडक्शन बि घटी आहे। त इन जो मतिलबु इहो आहे त डिमांड एंड सप्लाई में जॾहिं सप्लाई घटि पई थी थिए डिमांड पई थी हेठि लहे त इन जो मतिलबु इहो आहे त ऑयल प्राइज़िस जे घटि अचण जे करे इहो हिकिड़ो अदम इस्तेकाम सप्लाई साइड ते या परचेस साइड ते घटियो आहे। पर जेकॾहिं इहो वरी स्टेबलाइज़ थिए थो सप्लाई एंड डिमांड पंहिंजो वापसि हिक ॿिए खे कोरिलेट कनि थियूं इकोनॉमीअ में त वरी इन ऑयल जी क़ीमत में इज़ाफ़ो थींदो। ख़ासि करके तॾहिं इज़ाफ़ो थींदो जॾहिं डॉलर जेको आहे जंहिं तरीक़े सां डॉलर पाण खे मुस्तक़िम रखियो आहे त डॉलर में ख़रीद करण वारनि मुल्कनि लाइ बिल्कुलु ऑयल जूं क़ीमतूं जेके आहिनि से वधियल नज़र ईंदियूं। थोरी देरि लाइ असां इहो चऊं था अॼु $1 घटियो पर जेकॾहिं $1 घटसण सां असांजा 76 रुपया हिकिड़े डॉलर ते असां विञाया रुपए जे मद में मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि असांखे पोइ उहो ऑयल सस्तो माण्हुनि जे लाइ करण में मुश्किल ज़रूरु पेश हूंदी छाकाणि त इहो सॼो जेको अमली जाइज़ो आहे रेवेन्यू कलेक्शन जो ऐं सर्कुलर डेट खे रोकण जो ऐं ऑयल एंड गैस जे हवाले सां जेको बि हिकिड़ो पेमेंटुनि जे मद में जेका ताख़ीर थिए थी जेके चइबो आहे डेफर पेमेंट्स वग़ैरह उहो सॼो स्ट्रक्चर हिन वटि IMF वटि मौजूदु आहे। हाणे IMF वटि जेकॾहिं उहो स्ट्रक्चर मौजूदु आहे त IMF उन सिलसिले में जेके 4 ॻाल्हियूं हिकिड़ो वाज़े तौर ते कयूं आहिनि हुकूमत पाकिस्तान सां उहे इहे आहिनि त असां तव्हांखे जेको आहे सो $2.8 बिलियन ॿिया ॾींदासीं। 6 बिलियन जो प्रोग्राम जेको आहे सो 7 बिलियन ते जेको आहे सो पहुचंदो। IMF इहो बि चयो आहे त असां तव्हांखे जेको आहे सो उन सां गॾोगॾु जेको आहे सो इन में 11 महीननि जो वाधारो कयूं था। सेप्टेंबर में ही प्रोग्राम क्लोज़ थियण वारो हो पर हाणे इहो प्रोग्राम जून में क्लोज़ थींदो। पर IMF इन सां गॾोगॾु इहो बि चयो आहे त पावर सेक्टर जे हवाले सां असां सम्झूं था त तव्हां कंहिं क़िस्म जी को बि रिफॉर्म्स न कया आहिनि तव्हांखे पावर सेक्टर में रिफॉर्म्स करण जी ज़रूरत आहे। IMF इहो बि सम्झे थी त पाकिस्तान में रिफॉर्म्स करणु सिर्फ़ु लफ़ाज़ी तौर ते हिकिड़ो आहे इन करे IMF उनखे अमली शिकल में ईअं चयो आहे त तव्हां पंहिंजो सर्कुलर डेट घटायो। ज़ाहिर उहो मुतालबो असांखे गुज़िरियल दफ़े बि नज़र आयो बिल्कुलु मां दुरुस्त पिया चयो। अब जबर साहब जेको हिन वक़्तु मामिलो नज़र अचे पियो ख़ासि तौर ते पेट्रोल जो जीअं मां ज़िक्र कयो डिमांड सप्लाई जा इशूज़ अचनि पिया ॿिया मामला मुख़्तलिफ़ शयूं आहिनि इंटरनेशनल मार्केट में असां ॾिठोसीं क़ीमत घटि थी पर जेके इंडिकेटर्स ॿुधाइनि पिया ऐं ज़ाहिर रशिया यूक्रेन जी जंग जो बि हिकु वॾो सबबु असांखे नज़र अचे पियो त ईंदड़ ॾींहंनि में उहो अञा वधीक थियण जो इम्कानु मौजूदु आहे हिन वक़्तु बि। उन सां गॾोगॾु डॉलर हिन वक़्तु ताईं स्टेबल नाहे थी सघियो पाकिस्तान में मुसलसिल उन में असां ॾिसूं पिया इज़ाफ़ो थिए पियो कि हिकु जाइ ते बीहे नथो। हिकु त उन जा बि सबबु ॿुधाइजो ऐं उन सां गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो त इहा जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई IMF खां लोन मिलणु ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि मां बि इम्कानु आहे त उतां बि लोन मिलंदो तव्हां सम्झो पिया त हुकूमत हेठी सतह ताईं माण्हुनि ताईं जेको इन्फ्लेशन असांखे नज़र अचे पई उन जो तूफ़ान नज़र अचे पियो उनखे कंट्रोल करण जे लाइ के एफर्ट्स वठंदी या कहिड़ियूं कोशिशूं करण जी ज़रूरत आहे तकिड़ो? ॾिसो तव्हांखे जेकॾहिं मुंहिंजो ख़्याल आहे हिकिड़ो फिगर मां ॿुधायां थो 250 अरब रुपया जेके आहिनि से इनकम सपोर्ट प्रोग्राम में हुआ बिज़ में बेनज़ीर जे नाले सां जेको हले थो प्रोग्राम उनखे वधाए करे हुकूमत 358 अरब रुपयनि ताईं उहो आंदो। उन खां अलावा हुकूमत जेको आहे सो 2000 सस्ता पेट्रोल सस्ता डीज़ल जे हवाले सां ॾिनो आहे। 8 मिलियन 80 लख फैमिलीज़ जेके आहिनि हुकूमत जा क्लेम अथव त असां उन्हनि खे 14,000 रुपए ताईं जेका आहे सा हिकिड़ी माली मुआवनत कयूं वेठा। 8.6 मिलियन माण्हुनि जे लाइ चवनि था 86 लख उहे माण्हू आहिनि जिन खे असां 2000 रुपया जेके आहिनि से हिन ऑयल जे वधंजड़ जे करे उन जे नाले में हिकिड़ा ॾियूं वेठा। माना तव्हां अंदाज़ो लॻायो कि
1.6 मिलियन 1 करोड़ 68 लख मूंखे ॿुधायो त 1 करोड़ 68 लखनि खे जेकॾहिं सिंपली तव्हां 5 सां मल्टीप्लाई कयो हिकिड़े फैमिली जी ॻाल्हि पिया था कयूं त 8 करोड़ माण्हू जेके आहिनि से हुकूमत पाण उन खे कंसीड थी करे त 8 करोड़ माण्हू उहे आहिनि जिन खे 14,000 रुपए जी माली मामनत जी ज़रूरत आहे ऐं 8 करोड़ उहे माण्हू आहिनि जिन खे सस्तो पेट्रोल ऐं सस्ते डीज़ल जे नाले इन इन्फ्लेशन जेका 20% थी आहे उन खे थोरो घटिजाइण में असां हिननि जी का सहकार कयूं माना हुकूमती फिगर असांजे साम्हूं अची वई त बाबा 8 करोड़ माण्हू बिल्कुलु जेके आहिनि से उहे वीचारा ख़ैराती आई एम सॉरी टू से यूज़ द वर्ड के नॉन प्रोडक्टिव वे में उन्हनि खे रखी करे असां उन्हनि खे IMF बि चए थी वल्नरेबल हिकिड़ी ॻाल्हि बि सम्झण जी कोशिशि कयो त वर्ल्ड बैंक IMF एशियन डेवलपमेंट बैंक पोएं 12 सालनि खां हिकिड़ी ॻाल्हि खे रिकग्नाइज़ कयो आहे त जिन मुल्कनि में गुरबत वधे वेठी उन गुरबत खे कंहिं तरीक़े सां घटि रखण में हुकूमत जी हौसला अफ़ज़ाई कजे छाकाणि त पैसा त हुकूमत खे ॾियणा आहिनि न पैसा त रेवेन्यू कलेक्शन मां वञणा आहिनि न उहो इन करे चवंदा आहिनि त ग्लोबल हिकिड़ी जेका फेनोमेना आहे जंहिंमें हिकिड़ो पीसफुल एक्टिविटीज़ हूंदा आहिनि त जीअं उन पीसफुल एक्टिविटीज़ में हिकिड़ो पीसफुल जेको आहे सो ट्रेड हली सघे यानी ग्लोबल जेका हिकिड़ी इन्फ्लेशनरी फिगर्स ऐं ग्लोबल जेका डिमांड आहे उन खे जनरेट करण लाइ उन्हनि मुल्कनि में जिते गुरबत वधियल आहे IMF इन्हनि प्रोग्रामनि सां बिल्कुलु सहकार कंदी आहे उन में हुननि जो को नुक़सानु कोन्हे उन में नुक़सानु त असांजो आहे त असां नॉन प्रोडक्टिव सेक्टर जेको आहे सो 8 करोड़नि जो पैदा करे चुका आहियूं पाकिस्तान में हाणे जेकॾहिं असां वापसि अचूं त छा अॻिते हली करे IMF थी चए पावर सेक्टर लाइ त हर 3 महीने क्वार्टरली एडजस्टमेंट कयो हर महीने एडजस्टमेंट कयो ऐं जेको बेस टेरिफ तव्हांखे यादि आहे 8 रुपया वधायो हुयो जेको 10.5 रुपया एक्चुअली उन खे बि वधायो हुकूमत वधायो माना हुकूमत जी जेका इनएफिशिएंट पावर सेक्टर जी जेका इकोनॉमी आहे उहा एतिरी त इनएफिशिएंट आहे जो 50 रुपया जेकॾहिं ख़ुदि शहबाज शरीफ़ इहा ॻाल्हि कई आहे त 60 रुपए जी बिजली असां जेको आहे ठाहियूं वेठा असां आख़िर केतिरे में विकिणूं मूंखे ॿुधायो हाणे सवाल त पैदा थी जॾहिं हुकूमत कंसीड करे थी 60 मां 60 न चवंदुसि 10 रुपया खणी वधाए चया शहबाज शरीफ़ पर मुख़्तलिफ़ हंधनि ते असां ॾिसूं वेठा त जेका कॉस्ट ऑफ जनरेशन आहे जीअं के इलेक्ट्रिक आहे ख़ुदा जो ख़ौफ़ कयूं के इलेक्ट्रिक हिन वक़्तु 30 रुपया पर यूनिट कॉस्ट ऑफ जनरेशन आहे के इलेक्ट्रिक जी छॾियो ॿियनि सभिनी शयुनि खे सेल्स टैक्स खे छॾियो इनकम टैक्स खे छॾियो सिंध गवर्नमेंट जो सेस छॾियो सभिनी खे छॾियो 30 रुपया अंदाज़ो लॻायो त इन 30 रुपया हिकिड़े उन सोसाइटीअ में जिते असां अञा ॻाल्हियूं था कयूं कॾहिं त 19,000 रुपया मिनिमम वेज हुजे हाणे अची करे असां 1 जुलाई खां चऊं था 25,000 हुअणु खपे ॿिए पासे असां चऊं था 8 करोड़ उहे माण्हू आहिनि जिन खे कैश सब्सिडी जी ज़रूरत आहे ॿिए पासे हुमज़ो जेको आहे हुमज़ो इहो वेठो चए त बाबा 100 यूनिट ताईं फ्री ॾींदासीं हलोसीं मां कैलकुलेशन पे कयूं त 38 बिलियन वरी मरियम नवाज़ चए थी त 300 ताईं असां हुमज़े खे चवंदासीं त 300 यूनिट बि फ्री करे सभ खां वॾे में वॾो सूबो 300 यूनिट मूंखे ॿुधायो 100-125 अरब रुपया यानी जेके उहे ओतिरा ई आहिनि जेतिरा इमरान ख़ान पेट्रोल जे मद में 6 महीननि जे लाइ कंटीजेंसी रही मूंखे ॿुधायो छा इहे मुआशी पॉलिसियूं सियासी हिकिड़ो ज़रूरियात तहत पे थियूं हलनि या मुआशी पॉलिसियूं माशा जे नुक़्ते नज़र सां थियूं हलनि सिंपली मां इहो चवंदुसि त सॼी आहे सियासत उन सियासत में नुक़सानु रियासत जो पियो थो थिए उन सियासत में नुक़सानु जेको आहे सो उन हिकिड़ी इम्प्रूव्ड लेवल ऑफ गुरबत जंहिंखे चइजे त असांखे त गुरबत खां कढणो आहे न इकोनॉमी जेका आहे सा उहा छा थी चाहे इकोनॉमी इहो थी चाहे त उहा ट्रिकल डाउन इफेक्ट हुजे तव्हां पॉलिसियूं फर्स्ट क्लास ठाहियो त उहे आहिस्ते अची हेठे तबिके ताईं अचनि इकोनॉमी उन हेठे तबिके लाइ जेको आहे सो ज़रूरियात ज़िंदगी जेके नेसेसिटीज़ चयो वेंदो आहे उहो उन जे इनकम जे अंदरि जेके आहिनि से हासिल थी सघनि जॾहिं 8 करोड़ माण्हुनि खे असां कंसीड था कयूं त उहे कैश ॾेई करे उन्हनि जी ज़िंदगी खे असांखे हलाइणो आहे त हाणे जेकॾहिं इहा 20% इन्फ्लेशन ॾिसो था IMF जी जेका रिपोर्ट आई आहे उहा जेका आहे फर्स्ट नैरेटिव रिपोर्ट जेका आहे एक्सप्रेशन जेके चइजे उन में जेको स्टाफ लेवल एग्रीमेंट आहे उन में IMF चयो आहे त पाकिस्तान में जेका आहे सा 20% हिन वक़्तु इन्फ्लेशन आहे महांगाई आहे उन महांगाई खे इन्हनि वल्नरेबल मुतासिर थियल तबिके खां परे रखण जी ज़रूरत आहे
उन ज़ाहिर सिलसिले में कमु करणु असां ॾिसूं पिया पॉलिसीज़ जो जीअं मां ज़िक्र कयो हुन में मुसलसल अहिड़ी सूरत हाल नज़र अचे पई। वॾी महिरबानी इमाम जी, थैंक यू सो मच जब्बार साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। जेका सूरत हाल हिन वक़्तु मईशत जी नज़र अचे पई, उन ते हुकूमत पारां जेके पॉलिसीज़ जोड़ी वियूं आहिनि उन ते केतिरा ई सवाल उथनि पिया। मुसलसल हीअ हुकूमत इहो तासुर ॾे पई ऐं बार बार हिन हुकूमत पारां इहो ॿुधायो वियो त हुननि जे अचण खां पोइ आम माण्हू खे हुनजो फ़ाइदो थींदो। हिन वक़्त ताईं का सूरत हाल बहितर थींदे नज़र न पई अचे। पॉलिसीज़ ते केतिरा ई सवाल उथनि पिया। हिन सां गॾोगॾु जॾहिं मुआशी सूरत हाल इंतहाई ख़राब हुई त उन वक़्तु इहे ॻाल्हियूं साम्हूं आयूं त ख़ासि तौर ते जेका हिन मुल्क में अशराफिया आहे उन जूं उन्हनि खे जेके शयूं मिलियल आहिनि ऐं ख़ासि तौर ते सियासी पार्टियूं उन्हनि जा जेके अॻवान आहिनि, पार्लियामेंट में वेठल जेके लीडर आहिनि, उन्हनि खे जेके शयूं मिलियल आहिनि उहे वापसि वरितियूं वेंदियूं, उन्हनि जा ख़र्च घटाया वेंदा। पर उन बाबति बि असांखे का वाज़े तौर ते पॉलिसी हिन वक़्त ताईं नज़र न आई आहे। हिन सां प्रोग्राम जेको पंहिंजी ॼाणी ते पहुतो, पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त।